हज़ारे वरियनि ते ॿधल शानदार तारीख़ी पसमंज़र रखंदड़ सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो सॼी दुनिया में भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। आवाज़ टीवी जे सॾे ते सिंध जी तहज़ीब जो आईंदो इतिहाद इल्म ऐं टेक्नोलॉजी जे सिरे हेठि मल्हाइजंदड़ सकाफ़ती ईद जे मौक़े ते सॼी सिंध में इंद लठी रंग निर्वार थी विया। क़ौमी ईद जी मुख्य तक़रीब कराची में प्रेस क्लब ॿाहिरों मुनक़िद हज़ारे सिंधी शरीक थी सिंध अमर जी सकाफ़त सां लाज़वाल मोहब्बत जे वचन जो विरजाउ करे रहिया आहिनि। नामियारनि फनकारनि पारां सुरनि जी वर्खा कई पई वञे। कराची खां कश्मीर ताईं करोड़े धरती धणियुनि जी शिरकत सकाफ़ती तक़रीबुनि खे चार चंड लॻाए छॾिया। शाह सचल ऐं सामीअ जे मुनपसंद पैगाम जो हंधे माॻे मान मथां। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काने डिवीज़न जे बि वॾनि तोड़े नंढनि शहरनि में रेलियूं, मच कचहरियूं, मौसीक़ी जूं महफ़िलूं, हर पासे हुबकार, हर हंधि ख़ुशियूं हज़ार। मुख़्तलिफ़ शहरनि में अमन जा पखी कबूतर उॾारे धरतीअ सां मोहबत जो इज़हार कयो वियो। मुल्क शोबाज़ी ऐं नारनि सां न अमली कम सां तरक़ी कंदो आहे। कुझु माण्हू मायूसी जूं ॻाल्हियूं करे विया आहिनि। इदारनि खे नुक़सान पहुचाइण जूं कोशिशूं कई वयूं। तशदुद ऐं नफ़रत जी सियासत खे हमेशह लाइ दफ़न करणो पवंदो। रुॻो पीपल्स पार्टी सभिनी खे ॻंढींदी आहे। पीपल्स पार्टी अॻवान शर्जील इनाम मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। शर्जील इनाम मेमण चयो त थर जे कोयले जो क्रेडिट नून लीग खणी रही हुई, जेको निखरणु घुरिजे। बेनज़ीर भुट्टो जे दौर में नून लीग थर जे कोयले वारे प्रोजेक्ट खे रोकियो। सी पैक जो ख़ालिक आसिफ अली ज़रदारी आहे। ग्रीन बसूं पोर्ट ते बीठल आहिनि। निगरान हुकूमत फौरी उन्हनि बसुनि खे रोडनि ते आणे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जूं सकाफ़ती ॾिहाड़े जूं वाधायूं। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सिंध जी सकाफ़त अमन, मोहब्बत, बहादुरी ऐं महिमान नवाज़ी जी तारीख़ आहे। क़ौमूं पंहिंजी सकाफ़त सां सुञातियूं वेंदियूं आहिनि। क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे पाकिस्तान में रहंदड़ समूरनि क़ौमुनि जी सकाफ़त खे ज़िंदा रखण लाइ वज़ारत क़ाइमु कई। इस्लामाबाद में क़ाइमु लोक विरसा मुल्क में रहंदड़ क़ौमुनि जी सकाफ़त जी तारीख़ बयानु करे थो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं सिंधी सकाफ़ती ॾिहाड़े ते वाधायूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सिंध जी सदाबहार सकाफ़त दुनिया जी क़दीम तरीन ऐं ख़ूबसूरत तहज़ीब जो अक्स आहे। सिंधी सकाफ़त जो मर्कज़ मोहनजोदड़ो आहे। सिंधी माण्हू तारीख़ी तौर ते पुरमन रवादारी, पसंदि ऐं मुहिब वतन हुजण सां गॾु फ़न ऐं फितरत सां मोहबत कंदड़ आहिनि। बामक़सद सकाफ़ती सरगर्मियूं समाज में नफ़रत, तक़सीम ऐं इंतिहा पसंदीअ लाइ ज़हर आहिनि। सिंध में सदियुनि खां मुख़्तलिफ़ मज़हबनि ऐं क़ौमुनि जा माण्हू रहनि था। सिंध में क़ौमूं उन जी कमज़ोरी न पर ताक़त आहिनि। सिंध जे शाइरनि सिंधी औरतुनि जे किरदार खे उजागर कयो। औरतुनि खे बाख़्तियार बणाइण खां सवाइ असांजी तरक़ी मुमकिन नाहे। निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो इस्लामाबाद में सिंधी सकाफ़त जी तक़रीब खे ख़िताब। वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी चवे थो त हू सिंध दुनिया जी क़दीम तरीन तहज़ीब आहे। सिंध जे अदीबनि ऐं शाइरनि सिंधी तहज़ीब खे उजागर कयो। कराची सेंट्रल पुलिस ऑफिस में पहिरियों भेरियो सिंधी सकाफ़ती तक़रीब। IG सिंध ऐं ऑफिसर सिंधी टोपी ऐं अजरक पहिरें शरीक। IG सिंध रिफ़त मुख़्तार चयो आहे त सिंध सिर्फ़ सिंध ताईं महदूद नाहे, सिंध कश्मीर ताईं आहे। सिंध ज़िंदगी ॾिनी छाकाणि त पाणी ज़िंदगी आहे। सिंधू तहज़ीब ऐं ज़िंदगी सिंध आहे। असांखे टोपी ऐं अजरक जी लॼ रखणी आहे। असांखे माण्हुनि जी जान, माल ऐं आबरू जी हिफ़ाज़त करणी आहे। ऐं दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि जे सफ़ारतकारनि पारां बि सिंध जी अज़ीम तहज़ीब ऐं सकाफ़त जी वाखाण। जर्मन कौंसल जनरल पैगाम जारी करे सिंध वासियुनि खे लख लख वाधायूं ॾिनियूं। संदसि चवणु आहे त सिंधी सकाफ़त अमन ऐं प्यार जो पैगाम ॾिए थी। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। वक़्तु आहे शॉर्ट ब्रेक जो।